अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़ सच न्यूज़ वेब टीवी सां गॾु मां नबील मला तव्हां ॾिसी रहिया हक़ सच न्यूज़ वेब टीवी चैनल 9 भरिसां सेब को इंतज़ामिया तरफ़ां असांजे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे हुकुमनि खे थुॾींदे गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वठी मुबैना रिश्वत न मिलण सबबि इज़त जे वंडा फीडर बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि 5 खां वधीक ॻोठनि जा रहवासी सख़्त ॾुखियाई खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त सेबको इंतज़ामिया जहिड़े अमल ख़िलाफ़ राव जा ॻोठ वासियुनि एहतजाज मुज़ाहिरो कंदे सेबको अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते दाईंदे राशिद राव जो रियाज़ हुसैन, बशीर अहमद, परवेज़ अली, नसीर अहमद, अलाए रखियो, मुबारक अली राव जो, जाबिर हुसैन, सिकंदर सोलंगी, ॿियनि चए त एसडीओ नज़र मोहम्मद मेमण, लाइन सुपरिटेंडेंट दीन मोहम्मद करटियो ऐं लाइनमैन मोहम्मद नवाज़ जो बिजली हलाइण लाइ रिश्वत घुरी हुई, जेका न ॾियण खां पोइ हिकु हफ़्ते खां वठी असांजो फीडर बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबि असांजे ॻोठ समेत केतिरनि ई ॻोठनि जी बिजली बंदि थियल आहे। इन्हनि चयो त बिजली बंदि हुजण करे राति जो मच्छर ऐं चोरनि जो आज़ार वधण करे सख़्त परेशान बणियल आहियूं, पर बार बार चवण बावजूदि को बि ॿुधण लाइ तयारु न आहे। इन्हनि वज़ीर आला सिंध सेबको चीफ ऐं ॿियनि इख्तियारनि खां मामले जो नोटिस वठण ऐं बिजली बहाल करण जो मुतालबो कयो आहे। रिपोर्टर सैयद ज़हीर अब्बास नकवी।